जी डिग्री कॉलेज में मौजूद आहियूं, जिथे शागिर्दनि जो इम्तिहान हलंदड़ आहे, जिथे शहदाद कोट में केतिरनि सभनि जे तादाद में SBL कनेक्ट पारां जेके सिल्पूं उते जमा कराए पेमेंट कई वई, जेको फिराड कयो वियो आहे बिलावल तरफ़ां, जेके सभनि जे तादाद में अॼु जेको आहे त जेको इम्तिहान हले थो उन में शागिर्द मुतासिर थिया आहिनि, जेके फीस न ॾेई सघिया आहिनि। उन्हनि पंहिंजा जेको उनजो मुस्तक़बिल आहे उहो दाव ते लॻी वियो आहे। अचो त शहदाद कोट में प्रिंसिपल साईं मौजूदु आहे, अचो त उन सां ॻाल्हि ॿोल कयूं था। जी साईं चयो। हाँ साईं, बिल्कुलु जेको आहे सो हिन वक़्तु एनुअल एग्ज़ामिनेशन 2024 हली रहियो आहे। शाह लतीफ़ यूनिवर्सिटी जा इम्तिहान थींदा आहिनि ऐं ज़ाहिर ॻाल्हि आहे असां वटि इहा ई वाहिद यूनिवर्सिटी आहे जेकी एफिलेटेड आहे असांजे हिन एरिया खे। त इन में ॿारनि वीचारा जेको आहे सो चालान पीआरिया HBL जी असल में इहो शाह लतीफ़ यूनिवर्सिटी अॻे ईअं हूंदो त मैन्युअली थींदा हुआ, कॉलेज में चालान जमा थींदा। जॾहिं खां यूनिवर्सिटी ऑनलाइन सिस्टम कयो आहे त उन्हनि वरी HBL कनेक्ट खे इहो जेको आहे सो ठीको चइजे या का मामलात उन्हनि सां तइ थिया आहिनि, पोइ ॿारनि खे असां 4-5 सालनि खां ओॾे मोकिलियूं पिया। हिन साल जेको आहे सो हिन HBL कनेक्ट जे इंचार्ज आहे हिते कोई बिलाल शेख, जंहिं जेको आहे सो इहो ॿारनि खां चालान वरिता आहिनि, लखें रुपयनि जा चालान वठी करे कूड़ा ठप हणी उन्हनि ॿारनि खे ॾिना ऐं ॿार जेको आहे सो इत्मीनान करे वेही रहिया त असांजा चालान भरिजी विया आहिनि। उहे शिल्पियुनि जे इंतज़ार में जीअं एग्ज़ाम जो शेड्यूल आयो 16 खां एग्ज़ाम शुरू थियण वारा, 15 खां 14-15 खां ॿार अचणु शुरू थिया। ॿारनि जा जॾहिं ॾिसूं पिया त शिल्पियूं न आयूं त उनजो जेको आहे बाद में ॾिठोसीं त उन्हनि जा चालान यूनिवर्सिटी वारनि सां राब्तो कयोसीं। यूनिवर्सिटी वारनि चयो ॿार जो चालान पेड न आहे थियलु। पोइ त ॾाढी हैरानगी थी त असां ॾिठोसीं इहो वरी कीअं, जो ॿार जो चालान बि ॿार वटि चालान आहे, स्टैंप लॻल आहे उनजे HBL कनेक्ट जी ऑफिस जो, अनस एंटरप्राइज़िस चवनि था, उनजो स्टैंप लॻल आहे। पोइ बाद में ॿारनि खे मोकिलियोसीं त दुकानु जेको आहे सो मुस्तक़िल बंदि पियो अचे, माण्हू जेको आहे सो पाण ग़ाइबु आहे हिन वक़्तु ताईं। पोइ हाणे इन सां इहो थियो आहे त साईं माण्हुनि जा जेको आहे सो फ्यूचर तबाह थी वियो आहे, ॿारनि जा जेको आहे सो एग्ज़ाम्स न थी सघिया आहिनि। जेके माण्हू अफोर्डेबल हुया उन यूनिवर्सिटी ताईं अप्रोच करे पंहिंजी वरी फीस भरी आहे, लेट फीस आहे 33,000 लेट फीस आहे। मिसाल 10,000 फीस हुई त उन 13,000 3,000 ॿिया भरे वरी उन्हनि पैसा भरिया आहिनि। जेके पैसा हू खाई हुआ हिन वक़्त ताईं ग़ाइबु आहे। मां पंहिंजे शागिर्दनि सां गॾु आहियां, मां उन्हनि जी रिकवरी इनशाला कराईंदुसि। कहिड़े बि फॉरम ते मां लीगली जेको आहे सो क़ानूनी तौरु बि जेको आहे सो मां वेंदुसि कंहिं बि हद ते, अगरि मुंहिंजे ॿारनि खे रिलीफ न मिलियो। पर अफ़सोस वॾे में वॾो इहो आहे त जिन ॿारनि जो साल तबाह थियो, 2-2 3-3 साल तबाह थिया आहिनि साईं। सम्झो था तव्हां त बेरोज़गारी हिन जेको आहे असां वटि केतिरी आहे मुल्क में, ऐं जेको आहे सो ॿार कीअं पढ़े थो। असांजी असां त अहिड़े एरिया सां तालुक़ु रखूं था, रिमोट एरियाज़ त उन में ॿार जेको आहे सो हिकु त बेरोज़गारी, ॿियो फीसूं उन्हनि जा वालदेन पे नथा करे सघनि। काफ़ी ॿार वीचारा सभई ॿार रहिजी विया जेके पैसा न हुजण जे करे उन्हनि जा 2-2 3-3 साल उहे पोइ ते हलिया विया। त इन जो जेको आहे सो अज़ालो थियणु घुरिजे। असां सॻ वारनि खे या चऊं था अपील था कयूं, ऐं मां इनशाला हर हद ताईं वेंदुसि साईं। मां पंहिंजे ॿार सां गॾु आहियां, उन्हनि खे न वञे। माण्हू 100 खां प्लस माण्हू हाल उन्हनि जा न ॾेई सघिया आहिनि। उहे ॿाहिरि बि कल्ह 3 ॾींहं खिरपुर विया, खिरपुर खां उन्हनि जो कमु न थियो। ठीकु आहे, बिलाल शेख जेको पैसा खणी हितां फ्रॉड थी वियो आहे, जीअं ऐं इहो फ्रॉड थी वियो आहे हितां, काफ़ी माण्हू परेशान लॻा पिया आहिनि। काफ़ी माण्हुनि जा 2 साल ज़ाया थी विया आहिनि। असां गवर्नमेंट अपील था कयूं त हिन मामले खे ॾिसे, जा सिल्पूं न आया आहिनि, शागिर्द परेशान लॻा पिया आहिनि, बराए महिरबानी करे इन शइ खे नोटिस वठो। अफ़सोस सां चवणो थो पए त शहदाद कोट में जेके शागिर्द आहिनि उन सां जेका वेसाघाती कई वई आहे। HBL जो जेको बैंक आहे कनेक्टेड आहे, HBL जेको बैंक कनेक्टेड, उन में हर साल जेका छोकिरनि ADS 2 ऐं ADS 1 जा जेके खणी चओ जे BSc 1 ऐं BSc 2 जा उन फार्म जेको जमा कराया, पर उहो 10,000 जो 15,000 जो 20,000 जो फार्म हुयो। पर अफ़सोस सां चवणो थो पए त 2 सालनि जे अरसे में जेका शागिर्दनि में इहा ख़ुशी हुई त जेको असां पंहिंजो इम्तिहान ॾींदासीं, पर जॾहिं हाणे उहे सिल्पियूं न आयूं आहिनि। ऐं इहो ॿुधण में आयो आहे त HBL जो जेको मैनेजर आहे उन हिकु वॾो फ्रॉड कयो आहे शहदाद कोट जे शहरनि सां, कुबेर सईद खान जे शहरनि सां। ऐं शहदाद कोट में पसगरदाई में जेके बि ॻोठ आहिनि उन्हनि जा जेका नौजवान शागिर्दनि था उन वेसाघाती कई आहे। शागिर्दनि जा जेके वालिदैन उहे परेशान लॻा पिया आहिनि। उन कनेक्ट बैंक जो मैनेजर शागिर्दनि जो फार्म जेको आहे उन में फ्रॉड करे, करोड़नि रुपयनि जो करप्शन करे उनजा पैसा खणी भॻो हलियो वियो आहे। पर अफ़सोस सां चवणो थो पवे त 100 जे लॻभॻि शागिर्द जेके पैसे वारा हुया उन्हनि जेको आहे त ॿीहर पैसा जेको आहे जमा कराए पंहिंजो इम्तिहान ॾियनि पिया। पर 100 खां वधीक जेके आहिनि शागिर्द पंहिंजा जेको इम्तिहान में न वेही सघिया आहिनि।
उन्हनि में जेको आहे त बेचैनी पकड़िजी वई आहे ऐं उन्हनि जे वालिदनि में बेचैनी पकड़िजी वई आहे। असीं सिंध गवर्नमेंट खां इहो मुतालबो था कयूं त ख़ुदा रहा हे जेके शागिर्द आहिनि जिन खे जेको आहे त जिन सां फ्रॉड कयो वियो आहे, जिन खां पैसा वठी फीसूं वठी 2 सालनि में मुस्तक़बिल तबाह कयो पियो वञे, उनखे फौरी तौर ते इन इम्तिहाननि में विहारियो वञे ऐं उन खां इम्तिहान वरितो वञे। उन्हनि जे वालिदनि में उन्हनि जे जेको मिट माइटनि में जेकी बि बेचैनी आहे उहा पखिड़ी वञे। न त ॿी सूरत में असां कैनेट बैंक जे जेको आहे मैनेजर आहे उनजे ख़िलाफ़ असां कोर्ट में बि वेंदासीं, उनजे ख़िलाफ़ असां जेको आहे एहतिजाज बि कंदासीं। गुलज़ार अहमद चांडियो, कोशिश डिजिटल शदादकोट।